अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिना व इमामिना व नबियिना व मुर्शिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अत्बाइहि इला यौमिद्दीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। फमन कान यरजू लिक़ाअ रब्बिहि फल्यअमल अमलन सालिहा वला युश्रिक बिइबादति रब्बिहि अहदा। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ उलमाए इकराम हाज़रीन मजलिस, सख्त सीअ जी मौसम आहे, तव्हां वेठा आहियो यकीनन अल्लाह जे रस्ते में। अल्लाह तव्हांखे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। इंशाअल्लाह मुख़्तसर बयान थींदो। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जलसा प्रोग्राम खोड़ सारा असीं ॿुधूं बि था, पर दुख जी ॻाल्हि इहा आहे त तब्दीली कोन पई अचे। भले तव्हां हींअर प्रोग्राम करे वञो, वरी साल खां पोइ वापसि अचो, पर मस्जिद में जेतिरा निमाज़ी हुया ओतिरा ई आहिनि। दाढ़ीअ वारा जेके हुया से हुया, नओं को दाढ़ीअ वारो वधंदड़ तव्हांखे हरूभरू नज़र ई कोन ईंदो। वजह इहो त हिननि गुनाहनि जे करे असांजूं दिलियूं कटिजी हाणे कारियूं थी वियूं आहिनि। क़ुरान ऐं हदीस जेको अल्लाह जो नूर आहे असांजे दिलनि ते असर कोन थो करे। उनजे लाइ ज़रूरी आहे त पंहिंजे अल्लाह खे छॾे, पंहिंजे अल्लाह रब ॾे असीं मोटी अचूं, गुनाहनि खे छॾियूं, नाफ़रमानी जी ज़िंदगीअ खे ख़तमु कयूं। जंहिं अल्लाह असांखे ख़लक़ियो आहे उहो अल्लाह ॿीहर ज़िंदा कंदो ऐं पूरी ज़िंदगीअ जो हिसाब वठंदो। पाणीअ जे ख़सीस क़तरे मां जंहिं पहिरियों दफ़ो पैदा कयो, ॿियो दफ़ो ॼाणण ऐं हिसाब वठण अल्लाह जे लाइ को ॾुखियो ऐं मुश्किल कोन्हे। तंहिंजे करे दोस्तो, आख़िरत जो फ़िक्र धारियो। हीअ दुनिया जी ज़िंदगी कुझु बि कोन्हे, असुल ज़िंदगी आख़िरत जी आहे। हीअ दुनिया जी पूरी रंगीनी पाण फरमायूं मद्दुनिया फिल आख़िरा। हीअ दुनिया आख़िरत जे मुक़ाबिले में ईअं आहे जीअं तव्हां मां हिकिड़ो माण्हू समुंड में पंहिंजी आंगुर ॿोड़े पोइ आंगुर कढे ऐं ॾिसे त केतिरो आंगुर खे पाणी लॻो आहे। पर में त समुंड हिकिड़े पासे इहो आहे आख़िरत, आंगुर में जेको हिकु ॿ पाणी जा फुड़ा लॻा आहिनि, फरमायो इहा आहे दुनिया। ऐं दोस्तो, केॾी महिल बि दुनिया जी ज़िंदगी ख़तमु थी सघे थी। खोड़ सारा जवान शहज़ादा मिटनि माइटनि जूं मोहबतूं उल्फतूं समायल, पर सभिनी खे रुआड़ियो हलिया वञनि। केतिरा वाक़िया तव्हां ॿुधा हूंदा, जवाननि जी वफ़ात जा ऐलान तव्हां ॿुधा हूंदा, ॻोठ में ॾिठा हूंदा। इमाम काइनात अलैहिस्सलातु वस्सलाम मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि अल्लाह ताला 4 न्याणियूं ॾिनियूं। 3 न्याणियूं संदन हयातीअ में जवानी में हली वयूं। अल्लाह जे तरफ़ां आज़माइश आहे, केॾी वॾी तकलीफ़ आहे। ज़िंदगी एतिरी आहे बस। पुटड़ा 2 जावा, 3 नंढे हूंदे विया। आख़िरी पुट इब्राहिम, सुभान अल्लाह, हू बहु शक्ल मुहम्मद रसूलुल्लाह सां मिलंदी। गुलाब जो गुल, छा ख़ूबसूरती हूंदी, छा सहाबा जे दिलनि में मोहब्बतूं हूंदियूं, छा प्यारी भेण अम्मा फातिमतु ज़हरा रज़ी अल्लाहु अन्हा जे दिल में प्यार हूंदा। हसन हुसैन रज़ी अल्लाहु अन्हुमा जो मामू आहे, छा मामे जे लाइ दिल में तहज़ीम हूंदी। सभिनी जो मोहब्बतूं आहिनि, पर
गुल्लो बारो यो वदंदे जने 17-18 महीना जी उम्र के पहुंचे तो बुधायो अल्लाह जे नबी बे अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो आजे बच्चे जी तबीयत खराब थी पई आ। हदीस में अखर है नबी कायनात अलैहिस्सलाम वजन था पंहिंजे बच्चे इब्राहिम के हथन में खणन था। हदीस शरीफ जे अंदर अचे तो जीअं नबी कायनात अलैहिस्सलाम हथन में खणन था उन बार जो साह फासे तो बार फटके तो छड़ियो तो हणे। अज हबीब जे हथन में गुल मौजूद आ बचड़ो मौजूद आ। अल्लाह जे तरफा मौत जो हुक्म अचे पियो को बचाइण वारो कोने को हटाइण वारो कोने। जो जॾहिं अल्लाह जा फैसला ईंदा आहिनि त केरु उनखे हटाए कोन थो सघे। नबी जे हथनि में बच्चो आहे। दुआऊं भी होंदियूं इल्तिजाऊं भी होंदियूं हसरतूं भी होंदियूं अरमान भी हूंदा पर अॼु मौला जो हुकुम आहे केरु कोन थो बचाए सघे। रब आहे बेपरवाह बादशाह आहे। इख्तियार ताक़तूं सभु उन वटि आहिनि सा बि बाक़ी सभु मख़लूक आहिनि हुन जे हुकुम जा ताबे आहिनि। इमाम कायनात अलैहिस्सलाम जे हथनि में शहज़ादो मौजूद आहे। हदीस जा लफ़्ज़ आहिनि अचानक बार के सकरात शुरू थी वही है। बार फटके तो नबी कायनात अलैहिस्सलाम बच्चे के ॾिसनि था अखियुनि मां पाणी वही आयो आहे। मौतुनि जा पाणीअ जा कतरा किरनि पिया ॾाढ़ी मुबारक ॻोढ़नि सां भरिजी वई आहे। रोअंदे रोअंदे पंहिंजे बच्चे के ॾिसनि पिया। बच्चो फटके पियो अचानक झटको आयो आहे। इन बच्चे जे जान मां साह निकिरी वियो आहे। नबी कायनात अलैहिस्सलाम रोअंदे रोअंदे शहज़ादे जे मैयत के हेठि रखनि था। अखर ॻाल्हाइनि था अल ऐन तदमउ इब्राहिम तुंहिंजी जुदाईअ में अॼु मुंहिंजूं अखियूं वारियूं आहिनि दिलि ॾुखायल आहे पर ज़ुबान सां उहो अखर कोन ॻाल्हाईंदुसि जंहिंसां मुंहिंजो रब रुसी वञे। रोअंदे रोअंदे बच्चे के रखनि पिया दुनिया वारनि जो पैगाम ॾियनि पिया ये दुनिया फानी आहे मोहबतूं ज़रूर आहिनि पर बच्चो अॼु मूंखां वञे पियो। ये दुनिया की जिंदगी खुद इमाम कायनात अलैहिस्सलाम जिंदगी जो आखिरी नी है तबीयत खराब आहे। फरमाइनि था शहज़ादी अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाहु अन्हा के घुरायो वञे ऐं मुंहिंजे गुलनि के मुंहिंजे प्यारनि पोटलनि के हसन साईं हुसैन साईं रज़ी अल्लाहु अन्हुमा के घुरायो वञे। अम्मा फातिमा ज़हरा आई आहे। अमर आयशा फरमाए थी ईअं बि अची ॼण त नबी कायनात अलैहिस्सलाम ख़ुदि पिया अचनि हलण जुलण शक्ल साॻी अम्मा जी नबी साईं वांगुरु ई अची करे बाबा जे मथां बीठा। अम्मा निहारे थी पंहिंजे बाबा के हसन साईं बि निहारे पियो हुसैन साईं बि निहारे पियो। टई अहले बैत जा अज़ीम इंसान महबूब जे घर में है। तकलीफ़ सख्त सूर खणो आहे। नबी कायनात अलैहिस्सलाम जी तकलीफ़ ॾिसी करे अम्मा बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाहु अन्हा फरमाईंदी आहे वाह कुर्ब अबी बाबा तव्हां खे केॾी न तकलीफ़ आहे। फरमायो शहज़ादी ये ज़िंदगी जी आख़िरी तकलीफ़ आहे अॼु खां पोइ तुंहिंजो बाबा वरी का बि तकलीफ़ कोन ॾिसंदो। हाणे अम्मा फरमाए थी आयशा रज़ी अल्लाहु अन्हा उन खां पोइ नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम जिन अम्मा जे कंध के हेठि करे कन में लिकी लिकी कुछ ॻाल्हियूं ॿुधायूं। उन ॻाल्हि में छा पैगाम हो प्यारी शहज़ादी अॼु वञा पियो पंहिंजे अल्लाह जी मुलाक़ात जे लाइ हींअर पंहिंजे बाबा जो तव्हां आख़िरी दीदार पिया कयो। अम्मा फातिमा रज़ी अल्लाहु अन्हा इहा ॻाल्हि ॿुधी रोअण शुरू थी वई। अम्मा जॾहिं रोए थी पाण दिलदारी ॾियनि था न्याणी रो न परेशान न थी। ये दुनिया मुख़्तसर आहे सिगोई जन्नत में तुंहिंजी ऐं मुंहिंजी मुलाक़ात थींदी। इशारो आहे मुंहिंजे अहले बैत मां सभ खां अव्वल जन्नत में तुंहिंजी मुंहिंजी मुलाक़ात थींदी ऐं जन्नत में उहे मुलाक़ातूं आहिनि जंहिंखां पोइ पाण अलॻि ऐं धार कोन थींदासीं। हाणे अम्मा खां पाण इजाज़त वरितऊं। हाणे फरमायो त हसन साईं हुसैन साईं ॿई गुल वेझो अचनि। अल्लाहु अकबर। हसन साईं बि आयो आहे हुसैन साईं बि आयो आहे।
सही हदीस मौजूद है मुस्तदरक हाकिम में हदीस जो किताब है और तवज्जो हेड़ा इंशाअल्लाह साईं जो तफसीली किताब ता बुझो दीदार भी थींदो चंद मिनट इंशाअल्लाह गाल है असल किताब तो साईं जो है सीए जी मौसम घणो टाइम ता जो मुंता वठो इंशाअल्लाह ताला अने हसन साईं हुसैन साईं रज़ी अल्लाह अन्हु भाई आया नबी कायनात अलैहिस्सलातु वस्सलाम फकब्बलहुमा व दम्महुमा व शम्महुमा हसन के पंहिंजे छातीअ सां लॻाइनि था हुसैन के छातीअ सां लॻाइनि था बिन्नी के सूंघीनि था बिन्नी के चुमियो ॾियनि था हाणे ॿारनि खां मोकिलाए उन्हनि जी अम्मा खां मोकिलाए इशारो आहे त हीअ दुनिया फ़ानी आहे मोहबतूं आहिनि प्यार आहिनि पर दुनिया में केर बि हमेशह नथो रही सघे उन खां पोइ अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह हुन जी झोली में पाण सुम्ही पिया हदीस जा अखर आहिनि अल्लाहु अकबर दोस्तो गौरो फिक्र कयो ही दुनिया जी रंगीनियूं सभु पेश कयूं आहिनि जिंदगी में काफ़ी दफ़ा चयो वियो पर मक़सद हयात अल्लाह राज़ी थी वञे जन्नत हासिल थे आख़िरत जी कामयाबी मिली वञे हाणे अमल फरमाए थी मुंहिंजे झोल में सुम्ही पिया जिंदगी जा आखिरी लम्हा आहिनि आखिरी लम्हा गौरो फिक्र कयो दोस्तो असांजे इमाम असांजे मुर्शिद मोहम्मद रसूल अमा फरमाए थी हाणे झोल में सुता पिया मलकुल मौत आयो आहे क़ुरान जे हुक्म जे मुताबिक़ अची करे सलाम पढ़े थो छो त क़ुरान में अल्लाह ॿुधाए छॾियो आहे जेके नेकोकारनि जी मौत मुबारक अल्लाह वारा आहिनि मौत अज़ीम आहे अल्लाह कुरान में फरमाए तो अल्लज़ीन ततवफ़्फ़ाहुमुल मलाइकतु तय्यबीन यक़ूलून सलामुन अलैकुम जिन जिंदगी अल्लाह जिन्हें कुर्बान कयूं आहिनि पाक दामनी वारियूं जिंदगियूं गुज़ारियूं आहिनि पाक थी करे रहिया आहिनि जीअं मरण जो वक़्तु ईंदो मलकुल मौत ईंदो अची करे पहिरें सभ खां पहिरें चवंदो अस्सलामु अलैकुम नबी कायनात अलैहिस्सलाम जे मथां सलाम पढ़ी मलकुल मौत हुजरा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा में दाख़िल थियो आहे पाण अम्मा आयशा जी झोली में बुखारी शरीफ में हदीस है अमल फरमाई थी नबी सही अलैहिस्सलाम जा चुपड़ा मुबारक आहिस्ता आहिस्ता थोड़ा चुरिया फरमाई जीअं चुप चुरिया तो मूं कंधु वरायो अम्मा आयशा फरमाई थी कंधु वराए नबी सही जे चुपनि ते रखी छॾियमि चुपनि जे वेझो कयमि आहिस्ता आहिस्ता चपड़ा चुड़िया आऊं समझी वियसि त हाणे पुछो पियो वञे छा पियो पुछियो वञे थोरो अंदाज़ो कयो दोस्तो गौरो फिक्र कयो पुछो पियो वञे इमाम कायनात मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे तरफ़ां तव्हां खां पुछो थो वञे हीअ दुनिया जी ज़िंदगी खपंदी आहे दुनिया जी रंगीनी खपंदी आहे हमेशह जी बादशाही खपंदी आहे या अल्लाह सां मुलाक़ात ऐं जन्नत खपंदी आहे मलकुल मौत अची करे लफ्ज़ पूछे तो या अल्लाह जे नबी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे तरफ़ां पुछो तो वञे ये दुनिया या जन्नत खपंदी आहे आख़िरत खपंदी आहे अमल फरमाए थी चपड़ा चुरिया ज़िंदगीअ जा आख़िरी जुमला निकिता निगाहूं जन्नत ते बुलंद थियूं आहिनि तशहद वारी आङुर मथे थी आहे आखिरी आखिर जिंदगी जा अल्लाहुम्मा बिर्रफीकिल आला अल्लाह ही दुनिया जी जिंदगी न खपंदी आहे दुनिया जी रंगीनी न खपंदी आहे अल्लाह जन्नत में तुझी मुलाकात खपंदी आहे अमल फरमाए थी जुमला निकता आखिरी जुमला मअल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम अल्लाह तुझे इनाम कयल बानन सां जन्नत में मुलाकात खपंदी आहे من النبيين والصديقين والشهداء والصالحين अल्लाह नबियन सां मुलाकात खपंदी आहे शहीदन सां मुलाकात खपंदी आहे सिद्दीक़न सां मुलाकात खपंदी आहे तुझे नेक ॿारनि सां जन्नत में मुलाकात खपंदी आहे और मैं फरमाई थी जुमला जुबान मां निकता निगाहूं हेठ झुकी वयूं आंगुर हेठ गिरी पई आहे पाक रूह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु जन्नतुल फिरदौस में रवाना आखिरी पैगाम यो ॾेई विया ये दुनिया फानी आहे असल कामयाबी अल्लाह राज़ी ईमान जो कमियूं को ताईं माफ़ थियनि मोमिन जी सोच ई आहे हूंदी आहे
हज़रत उमर साईं रज़ी अल्लाहु अन्हु वफ़ात जो वक़्तु आयल आहे। ॾिघियूं हदीसूं आहिनि मुख़्तसरन। अलाह खां दुआ कंदा अलाह शहादत जो मौत खपे मदीने पाक में खपे। वजअल मौती बियदि रजुल लम यस्जुद लक सजदतन क़त्तु। अलाह मुंहिंजो कातिल इंसान हुजे। सुभान अल्लाह, छा मौत ऐं शहादत जो इंतिख़ाब आहे। अलाह मुंहिंजो कातिल इंसान हुजे जंहिं कॾहिं बि तुंहिंजे साम्हूं सजदो न कयो हुजे। सुभान अल्लाह, मूंखे काफ़िर मारे। हाणे अल्लाह दुआ क़बूल कई आहे। सुभान अल्लाह। मुहर्रम अल हराम जो महीनो आहे। ज़ुल्हज आख़िरी ॾींहुं मुहर्रम खां 2-3 ॾींहं अॻु जी ॻाल्हि आहे। अमीरुल मोमिनीन मदीने जे अंदरि मौजूद है। फजर जी नमाज जे लाइ आया। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मस्जिद में मौजूद। फजर जी नमाज शुरू कयनि मिंबर रसूल ते जे भर में महराब रसूल में मौजूद आहिनि। सुभान अल्लाह। अबू लुलु फेरोज़ी नाले हमरा पलीत मजूसी हमलो करे थो। खंजर ज़हर में पुसायो, पेट के धक कहीं 3 जगहनि तां पेट चीरजी वियो। उलमा ते हिकमत लिखी आहे त अमीरुल मोमिनीन जा हथ मुबारक छाती ते हुआ। हाँ बाबा, तॾहिं त पेट में धक कहीं पेट चीरजी वियो न। हथ पेट ते हुजनि हा त पोइ धक पेट में लॻे हा त हथ वढजनि हा, शायदि पेट बची वञे हा। ऐं हू धक पोइ शायदि छाती में हणे हा, पर हुन पेट ख़ाली ॾिठो तॾहिं धक पेट में। बहरहाल हाणे पेट कटिजी वियो आहे। 3 जगहनि तां रत जा फुहारा वहनि पिया। अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाहु अन्हु मुसल्ले रसूल ते किरी पिया। हाणे रत वहे पियो। प्यारो बच्चो हज़रत अब्दुल्ला पंहिंजे बाबा जी हालत ॾिसंदो आहे, बर्दाश्त नथो थिए। रोंदे रोंदे घरां खां विहाणो खणी आयो आहे। अमीरुल मोमिनीन सैयदना उमर फारूक जे मुबारक मुंहं जे हेठां उन विहाणे खे रखे थियो। पाण ज़मीन ते किरी पिया न, मिटीअ में मुंहुं भरियो पियो आहे। हज़रत अब्दुल्ला प्यारो फर्ज़ंदा पंहिंजे बाबा जे मुंहं जे हेठां विहाणो रखंदो आहे। फरमाईंदा पुट अब्दुल्ला दा खद्दी अल तुराब। बच्चा अब्दुल्ला अॼु पंहिंजे बाबा जे मुंहं खे विहाणे ते न मदीने जी मिटीअ सां लॻा। ही मिटीअ सां भरिजे। ज़िंदगीअ जा आख़िरी लम्हा आहिनि। वञा पियो अल्लाह जी मुलाक़ात जे लाइ। इन मिटीअ सां भरियल मुंहं खे रब जो उमर जो मौला रब ॾिसी करे उमर खे माफ़ फरमाए, उमर ते रहम फरमाए। मुंहुं मिटीअ मां भरियो पियो आहे, ज़मीन ते पिया। सुभान अल्लाह। खीर पियारियो वियो, खीर हांडनि मां ॿाहिरि निकिरी आयो। तबियत इंतिहाई ख़राब आहे। माण्हू अचनि पिया इयादत जे लाइ। अब्दुल्ला इब्न अब्बास रज़ी अल्लाहु अन्हु आया। ॾिघी हदीस मुख़्तसर। फरमाईं त उमर साईं तुंहिंजो ही शान आहे, नबी साईं सां गॾु तव्हांजो वक़्तु गुज़रियो, अबू बकर साईं सां बाद में तव्हां ख़लीफ़ा बणियो, सभु तव्हां ते राज़ी, जहान तव्हां ते राज़ी। ही तव्हांजूं फज़ीलतूं, ही तव्हांजा शान, ही तव्हांजो मान। फरमाईं त अब्दुल्ला अॼु मुंहिंजे साम्हूं मुंहिंजूं फज़ीलतूं बयान न कर। आऊं त इहो थो चाहियां सिर्फ़ु अल्लाह मुंहिंजूं मदायूं, मुंहिंजूं कमियूं कोतायूं माफ़ फरमाए, मूंखे दरगुज़र फरमाए छॾे। आऊं त इहो थो चाहियां जेकॾहिं ज़मीन भर सोन मूंखे मिले, अल्लाह जे नाले कुर्बान करे पंहिंजे पाण खे जहन्नम जी बाहि खां आज़ाद कराया। हालांकि नबी साईं खोड़ सारनि मौक़नि ते जन्नत जी बिशारत ॾिनी, जन्नत इंतज़ार में आहे। सुभान अल्लाह। नबी साईं जॾहिं जन्नत में विया, हदीस लिखी अचे थी, पाण जॾहिं जन्नत में वञनि था हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत घर ॾिठो। पुछूं अंदरि पाण फरमायूं त पुछां थो कंहिंजो, ॿुधायो वियो त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजे साथी उमर जो घर आहे। पाण फरमाईं था जॾहिं अंदरि वञा, उमर तुंहिंजो घर ॾाढो मूंखे वणियो, ॾाढो ख़ूबसूरत महल आहे। जन्नत में अल्लाह तुंहिंजे लाइ तयारु कयो आहे, जेको मुलाक़ात जे लाइ मुंतज़िर आहे। पाण फरमायूं त अंदरि वञा, उमर ॾिठुमि त तुंहिंजी घरवारी हूर उते जन्नत में वज़ू थी करे। उमर तुंहिंजे घर जे दर तां मोटी आहे, ज़कर तो गैरतक, तुंहिंजी गैरत मूंखे यादि अची वई। रोंदे रोंदे अखियुनि मां लुड़क वही आया, चवंदा हबीब तव्हां तां आऊं घुरिजी वञा, मुंहिंजो बाबा मुंहिंजो अम्मा घुरिजी वञे। अल्लाह जे नबी छा तव्हां ते मां गैरत कंदुसि? ही शान आहे, ही माना जन्नत इंतज़ार में रोअनि पिया। ज़मीन सोन जी मिले, अल्लाह खे ॾेई पंहिंजे पाण खे जहन्नम खां आज़ाद करे।
हिया मोमिन जंहिंखे अल्लाह जे अज़ाब जो डपु हूंदो आहे। पोइ फरमाईंदा पुट अब्दुल्ला हाणे बचण ज़ाहिरी ॻाल्हि आहे नामुमकिन आहे। बस ज़िंदगी जी हसरत आहे ख़्वाहिश आहे। ज़िंदगी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु गुज़री आहे। हर हाल में गॾु सुभान अल्लाह। बदर जो मैदान ॾिसंदे अबू बकर उमर महबूब सां तोखे साण नज़र ईंदा। उहद जो मैदान नज़र ईंदे ॾिसंदे तोखे साण नज़र ईंदा। तबूक ॾिसंदे, यरमूक ॾिसंदे, फतेह मक्का ॾिसंदे, सुलह हुदैबिया ॾिसंदे, हज़र ॾिसंदे, सफ़र ॾिसंदे, हर हाल में गॾु रहण वारा अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला वफ़ात खां पोइ महबूब सां गॾु जन्नत जे बाग़ में मिलाए छॾियो आहे। फरमाईंदा पुट बस हसरत हाणे आख़िरी ख़्वाहिश ज़िंदगी महबूब सां गॾु गुज़री, वरी मोहबत ही प्यारे महबूब सां हाणे ख़्वाहिश आहे त नबी साईं जी क़बर मुबारक जेका अम्मड़ आयशा सिद्दीक़ा जे कमरे में आहे न, उते महबूब साईं आहे। महबूब जे घर में संदन प्यारो यार अबू बकर सिद्दीक़ साईं आहे रज़ियल्लाहु अन्हु। वञ अम्मा ॾे, मुंहिंजी अम्मा ॾे, आयशा ॾे, अम्मा खे सलाम पढ़जां, सलाम पढ़ी चइजां उमर जे तरफ़ां नियापो आहे। ईअं नथी अमीरुल मोमिनीन, न उमर माउ जो इज़त एहतराम शान वफ़ात ताईं सेखारे वई अज़ीम इंसान। सलाम पढ़ी चइजां अम्मा बाबा साईं सलाम तो मोकिले, सलाम क़बूल पे। अमर तव्हांजो पाक हुजरो दुनिया जो काबा खां पोइ अफ़ज़ल तरीन ज़मीन जो टुकड़ो जिते तव्हांजो महबूब खाविंद आहे तव्हांजो बाबा आहे। अम्मा उमर जी ख़्वाहिश आहे त उते खेनि दफ़नायो वञे। अल्लाहु अकबर। अम्मा फरमाईंदी पुट अब्दुल्ला इहा जॻह मूं पंहिंजे लाइ रखी हुई, पर उमर जे लाइ इहा जाइ क़ुर्बान आहे। प्यारो बच्चो वापसि आयो आहे, अची करे चए थो बाबा साईं उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा इजाज़त ॾेई छॾी आहे। फरमाईंदा पुट अब्दुल्ला वज़ाका हम मेरे लिए जिंदगी जी वली ख्वाहिश आई हसरत आई इमाम कायनात ने इस्लाम जे घर में मूंखे दफनायो वञे। हाणे फरमाईंदा पुट अब्दुल्ला मुंहिंजो रूह निकिरंदो साहु निकिरंदो मूंखे खट ते खणाए अम्मा आयशा सिद्दीक़ा जे दर ते रखाइजां, दर ते रखाए करे मुंहिंजी अम्मा खे सलाम पढ़जां, सलाम पढ़ी करे चइजां अम्मा बाबा जो लाश तव्हांजे दर ते आहे, जेकॾहिं मुंहिंजी माउ मोकल ॾे त मूंखे दफ़नाइजां, मुंहिंजी अम्मा खे नाराज़ न कजां वरना बक़ीअ मुक़ाम मूंखे दफ़नाए छॾिजां। बस हसरत आई ही मोहब्बत नबी साईं सां उन सां मिलां उन जा दीदार कयां, ही आहे सच्चा मुहिब रसूल। तो दोस्तों जिंदगी असुल है इंसान अल्लाह खां डिजते जिंदगी गुजारे दुनिया दुखी सुखी गुजरी वेंदी। अल्लाह जो कसम ही दुनिया जो तकलीफ़ूं मुशक्क़तूं परेशानियूं जन्नत जे मुक़ाबले में कुछ भी कोन्हे। पर मैं क़यामत ॾींहुं आंदो वेंदो अहिड़ो माण्हू जंहिं दुनिया में वध में तकलीफ़ूं सचियूं हूंदियूं, वध में परेशानियूं सचियूं हूंदियूं। अल्लाहु अकबर। अल्लाह जे साम्हूं पहुचायो वेंदो। अल्लाह ताला पुछंदो बाना हल रही त खैरन क़त्तु, जिंदगी में कदे का तो भलाई ॾिठी आहे? चवंदो मुंहिंजो रब जिंदगी में कदे मूंखां ख़ुशी ऐं भलाई मूं कोन ॾिठी आहे। ऐलान कयो वेंदो बाने खे जन्नत जो हिकु दीदार करायो वञे। नबी कायनात अलैहि सलाम फरमायो इंसान हिकु झलक जन्नत जी ॾिसंदो। अल्लाह जे साम्हूं पहुचायो वेंदो, पुछो वेंदो बाना दुनिया में का तकलीफ़ ॾिठी? चवंदो अल्लाह दुनिया में का बि तकलीफ़ कोन ॾिठी, सब तकलीफ़ूं जन्नत जे हिकु दीदार में विसरी वेंदियूं। तो मोमिन उन जिंदगी जे लाइ जीअंदो आहे। हीअ दुनिया जी ज़िंदगी मुख़्तसर आहे। बस इहो पैगाम हो काफ़ी थी वियो आहे। सी जी मौसम आहे। असुल असांजे उलमा जा तफ़सीली किताब थींदा इंशाअल्लाह, जिन में तव्हां सभिनी जे लाइ वॾो इस्लाह जो सामान समायल हूंदो। अल्लाह खां दुआ आहे असांखे गुनाहनि खां बचाए, कमियुनि कोताहियुनि खां बचाए, नाफ़रमानी खां बचाए। अल्लाह हक़ीक़ी असांखे पंहिंजे दिलनि में संदसि ख़ौफ़ पैदा करण तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह असां खां राज़ी थी वञे, जन्नतुल फ़िरदौस असांजो मुक़द्दर बनाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व मा अलैहि अल बलाग।